छाछरे पुलिस जो एक अनोखो ऐं अजीब कारनामो साम्हूं आयो आहे। छाछरे पुलिस मंशियात जे केस में माज़ूर नौजवान के जवाबदार नामज़द करे छॾियो। नौजवान अब्दुर्रहमान छायूं के मंशियात जे केस में नामज़द करे अदालत में पेश कयो वियो। माज़ूर नौजवान के व्हील चेयर ते अदालत आंदो वियो, जिते व्हील चेयर ते ईंदड़ नौजवान के माण्हुनि ॾिसी हैरानगी जो इज़हार कयो। नौजवान जे वारसनि ॿुधायो त जवाबदार ॼाणायल नौजवान 3 महीना अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियो हुयो, जेको अस्पताल में दाख़िल हुयो ऐं उन दौरान हिनखे कोरोना थी वई। ऐं ताज़ो कुझु ॾींहं अॻु में छाछरो थाणे जे SHO पारां नौजवान के सफ़ीना जे केस में नामज़द करे मथस केस दाख़िल करे छॾियो। हिननि ॿुधायो त छाछरो पुलिस जा अहिड़ा कई कारनामा अवाम ॾिसी चुकी आहे। हिन नौजवान के मंशियात सफ़ीना जे कूड़े केस में नामज़द करे वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। उते बीठल माण्हुनि नौजवान के ॾिसी हैरत जो इज़हार कयो ऐं माज़ूर नौजवान दाईंदे ॿुधायो त छाछरो पुलिस वॾो ज़ुल्म कयो आहे। आऊं 3 महीना अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियण करे मुंहिंजूं टंगूं ऐं पासराटूं टुटी वियूं आहिनि, जंहिं सबबु माज़ूरी जी हालत में ज़िंदगी जा ॾींहं पूरा करे रहियो आहियां। पर छाछरे पुलिस वेतर मूंखे परेशान करण जे लाइ मंशिया जे कूड़े केस में फासाए ज़िंदगी अज़ाब बणाए छॾी आहे। हिन चयो त ज़ुल्म ख़िलाफ़ अदालतूं नोटिस वठनि, छाछरे पुलिस जी अहिड़ी कार्रवाई ख़िलाफ़ मूंसां इंसाफ़ कयो वञे। जॾहिं त व्हील चेयर ते पहुतल हिन नौजवान खे उते घुमंदे ॾिसी समूरा माण्हू हैरान थी विया। उन्हनि सिंध पुलिस खां इहो मुतालबो कयो त छा ही व्हील चेयर ते ईंदड़ नौजवान अहिड़ो कारोबार करे ऐं फ़रार कीअं थी सघे थो। हीउ हिकु वॾो सुवालु आहे जेको सिंध पुलिस जी पत वाइकी करे थो। आई जी सिंध खे घुर्जे त वाक़े जी साफ़ शफ़ाफ़ जांच करे हिन नौजवान सां इंसाफ़ करण सां गॾोगॾु छाछरे थाणे जे SHO समेत पुलिस जे एहलकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे हिन नौजवान ऐं इन जे वारसनि सां इंसाफ़ फ़राहम कयो वञे त जीअं आईंदे लाइ वरी को ॿियो नौजवान हिन पुलिस जे वर चढ़ी पंहिंजी ज़िंदगी तबाह न